अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। बाबा मुखे अंब वठी ॾे। पुट अञा अंबनि जी मुद न आई आहे, किथे ॾिठई अंब? लल्लू आया आहिनि, मूंखे अंब खपनि, वठी ॾे। ॾिसो आया आहिनि मीठे रसीले आमों से। अल्लाह ख़लानत न हुजे पाकाई ज़िंदगीअ में। सलाम मुंहिंजा प्री प्यारो, उम्मीद कयां तो सभु ठीक ठाक हूंदो पंहिंजे पंहिंजे ख़र्चनि ते। जी नाज़रीन, जो असीं ॻाल्हि कंदासीं रूबी इलेवन जी। रूबी इलेवन न आहे, उहा ॿी माई आहे, एस सां नालो अथसि। अच्छा हल ख़ैर आहे, साॻी ॻाल्हि आहे, ॿई पंहिंजे अंबनि सां मशहूरु आहिनि। यार रूबी इलेवन जेका सिंधी मीडिया ते चङी भली मतिलबु सुठे पैमाने ते ज़लीलो ख़्वार औरत आहे। थुक थई बुॾी नथी मारे, बेहयाई थी फैलाए, चाकू लाइण रन। मां रूबी इलेवन जी प्रोफाइल चेक कई, सो मूंखे इहो ई नज़र आयो त हूअ पाण चवे पई त मूंखे कयो। मां कंदुसि जज़्बाती न थी, उहा चवे थी मुना मूंखे रोस्ट कयो, मतिलबु रोस्ट कयो मूंखे, हो बि कयो। हिन पिक में रूबी इलेवन चवे थी त मोहबत ॾे, मोहबत वठ, मोहबत में मज़ो आहे। त मतिलबु कहिड़े क़िस्म जी मोहबत चाहे थी, मतिलबु कहिड़े स्टाइल में बीठी आहे, छा थी चवे, छा करिणो आहे, मतिलबु इन स्टाइल में कहिड़ी मोहबत थी सघे थी। मां ॿुधायां, बस सम्झी आदे। कुछ माण्हुनि खे हूंदो आहे टैलेंट ऐं कुछ माण्हुनि खे हूंदो आहे सामान। सो हिन खे कुछ टैलेंट सां गॾु वॾो सामान बि आहे, सम्झे थो न? हा। सो हिन टैलेंट ऐं पंहिंजे सामान जो इस्तेमालु कंदे हिकु वाह जो वाहियात गानो कढियो आहे, उहो बि रमज़ान में। अॼु न मनाया तो ए दिल पर मोहब्बत ईअं अबिया, मोहब्बत ईअं अबिया। हेलो ख़बर आहे मूंखे कीअं कबी आहे? सोना सावला अया अस्तगफुरुल्लाह, वॾो मज़ो आहे। अॾे वणे पोयां हाय आई वॾो मज़ो आहे। न मतिलबु हूअं त ख़ैर आहे, पर रमज़ान में वाए शो इहो मां न बल्कि पूरी सिंध पई चए त वाहियात गानो आहे। मतिलबु एतिरो ॿुधाइण लाइ तव्हां गानो ठाहे छॾियो। हिकु त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इर्शू तोसां कहिड़ो इशू आहे, माना मसलो छा आहे, तोसां छा मसलो आहे? हिकु त तुंहिंजा असां वांगुरु इश्क नाकाम कामयाब थियनि नथा, वरी ॿियनि खे तो ॿुधाए त मोहबत कीअं कबी आहे। ख़ुदा जा बंदा जेके चवी थो न मोहबत कीअं कबी आहे, उहा रूबी इलेवन अवली PhD करे वेठी आहे। इहे बड़ी नमूना पई करे तोसां। ऐं जेकॾहिं तोखे सिखाइणो हो त तूं प्राइवेट में ॿुधाए सां त मोहबत कीअं कबी आहे। मने कमीर हुजे गॾु पाण हुजूं ॾाढो मज़ो ईंदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं प्राइवेट में थींदियूं, बंदि कमरे में थींदियूं। तूं गाना भले ठा पर रमज़ान में छो वाए? सो एज़ आहे नो कुझु ॾींहंनि में रूबी इलेवन या इर्शू जो हिकु वीडियो पोस्ट थींदो जंहिंमें हू ओवर सां गॾु थोरी एक्टिंग करे चवंदा, मुंहिंजी तरफ़ां तव्हांजी दिलदारी थी आहे, मां त सभिनि खां हथ ॿधी माफ़ी थो घुरां। मां वरी ज़िंदगी में कॾहिं कोन गानो कोन। यार अहिड़ी ग़लती कयो छो था जो बाद में चई ॾियो त फाटे पिया। हिकु त तव्हां एॾो सेस्की गानो कढियो आहे, उहो बि रमज़ान में। मतिलबु तव्हां शैतान सां एग्रीमेंट कई हुई छा त असां मतिलबु वेठा आहियूं, तूं परेशान न थी, असां तुंहिंजो कमु कंदासीं, तूं असां खां वधीक गई छा? मतिलबु यार हिकु त तव्हां सिंधी मीडिया जो कमु बोड़े छॾियो आहे, उहा त ॻाल्हि पकी आहे, पर यार अहिड़ा गाना तव्हां रमज़ान में कढो था यार, मतिलबु ख़ुदा जो कसम तव्हांखे शर्म अचणु घुरिजे यार। माना रमज़ान बाद में कढियो आहे त असां बि ॾिसूं आहे न। हाणे मां डाउनलोड कयो आहे, ख़ैर रमज़ान बाद में ॾिसंदुमि। त यार मूंखे इरशाद जागीरानी सां हिकिड़ी शिकायत आहे त यार रोज़ा रखूं असां, ईद करे इर्शू। सो रिसेंटली रूबी इलेवन पोस्ट कई आहे, जंहिं पोस्ट में चवे पई, मेरे चाहने वालों की भेजी गई तमाम लानतों और गालियाँ मुझे मौसूल हो गई हैं, आपकी इस मोहब्बत की तहे दिल से शुक्रगुजार हूँ मिंटी। वाकई में जब रमज़ान में अहिड़ा कम कंदो त कमेंट्स में लानत न बल्कि लानतूं ई मिलंदियूं न। मतिलबु यार हिकु हूंदी आहे बेशर्मी, ॿियो हूंदो आहे बेशर्मी अल्ट्रा प्रो मैक्स, ऐं उन खां बाद में जेका वॾी में वॾी हूंदी आहे न, उहा आहे रूबी इलेवन। यार मतिलबु को फ़र्क़ु ई नथो पवे। तव्हां केतिरो बि कयो मां जले वेंदसि। मतलब त यार जिस्म जे हिक हिक टुकड़े में हिक हिक उज़वे में सभु अथसि। मतलब यार मञण मुराद अली छा
मतलब मञण मुराद आहे यार सभु अथनि। बहरहाल तूं सामान ॾेखार या ॿियनि खे चुमियूं ॾे, हिन रमज़ान जे महीने जो ख्यालु कर। बहरहाल अलाह साईं सभिनि खे हिदायत ॾींदो। ऐं मां कंहिंखे बि पर्सनली हेट न कंदो, हा मोहबत कंदो आहियां पर रमज़ान खां बाद, सम्झो था। सो मुंहिंजा प्रिय प्यारा, अॼु जे लाइ सिर्फ़ु एतिरो। सो मूंखे कमेंट में ॿुधायो त मां सिंधी में रोस्ट करण जी कोशिशि कई। ॿुधायो त कीअं लॻो तव्हांखे, कमेंट में ॿुधाईंदा ऐं मोहबत सां सब्सक्राइब वारे बटन खे क्लिक करे छॾियो। सो मिलूं था हिकिड़ी नई वीडियो में। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब। पासो खण मुझो तो साजो राजो अटराजो आ मिर्चू खे आंदो आ अमजू थोड़ो सादो आ बीट थोड़ी अलग आ मज़ो भी ॾाढो आ गॾ मिली खाधो आ हेटर्स इंजाम जानी घुमू सारे आम टाइट पंहिंजो मादो आ हर को आ हर कंहिंजो बी हिते